जी नाज़रीन, बिना माज़ूरीअ जे पिनंदड़ केतिरा ई इंसान अवां ॾिठा हूंदा, पर माज़ूर हूंदे महिनत करे कमाईंदड़ नौजवान अवां तमामु घटि ॾिठा हूंदा। अहिड़ो ई नौजवान तालके गंबट जे ॻोठ मोहम्मद लाड़क जो सजाद लाड़क इलाइक़े जे पिनंदड़नि लाइ मिसाल क़ाइमु करे छॾियो आहे। माज़ूरीअ वारी ज़िंदगी गुज़ारण बावजूदि मायूस थियण बजाए पंहिंजी महिनत ऐं मज़दूरी करे पेट गुज़र करे रहियो आहे। सिंध रंग न्यूज़ जी टीम सां ॻाल्हाईंदे मिसाली नौजवान ॿुधायो आहे त आऊं बचपन खां वठी पोलियो जी बीमारीअ में मुब्तला हुयुसि, जंहिं करे हिकु जंग खां माज़ूर आहियां। काठ जे घोड़नि ज़रिए पंधु कंदो आहियां। आऊं तमामु मिसकिन ऐं ग़रीब आहियां। हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां का बि वावर न थियण जे करे मजबूर थी मज़दूरी करे बचड़नि जो पेट गुज़र करियां पियो। वधीक नौजवान जो चवणु हो त ज़िलत जी ज़िंदगीअ खां तकलीफ़ भली आहे, पिनण खां 1000 दफ़ा मज़दूरी बहितर आहे। मुंहिंजो उन्हनि नौजवाननि लाइ पैगाम आहे त कंहिंजे अॻियां हथ न टंगियो, रब जी ज़ात खां घुरो, हिमत मर्दा मदद ख़ुदा, पंहिंजी महिनत ऐं मज़दूरी करियो। नौजवान हुकूमत सिंध ऐं चूंडियल नुमाइंदनि खां इहो मुतालबो कयो आहे त मूंखे माज़ूर कोटा में नौकरी ॾिनी वञे त जीअं मुंहिंजी परेशानी घटिजी सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध रंग न्यूज़ HD।